पाकिस्तान सुपर लीग जे टे मैच में मुल्तान सुल्तान लाहौर कलंदर के 5 विकेटन तां शिकस्त। पाकिस्तान सुपर लीग जे टे मैच में मुल्तान सुल्तान लाहौर कलंदर के 5 विकेटन तां शिकस्त ॾेई छॾी। लाहौर कलंदर मुल्तान सुल्तान के खटण लाइ 139 रन जो हदफ ॾिनो हो, जेको हिन 16 ओवर में 5 विकेटन जे नुक़सान ते पूरो करे वरितो। मुल्तान जे लीग स्पिनर इमरान ताहिर के मैच जो बहितरीन रांदीगर करार ॾिनो वियो। मुल्तान सुल्तान लाहौर कलंदर जे खिलाफ टॉस खटे पहिरियां फील्डिंग जो फैसलो कयो। लाहौर कलंदर मुक़रर 20 ओवरनि में 9 विकेटन जे नुक़सान ते 138 रनसूं ठाहियूं। किल्सलीन 39, सोहेल अख्तर 34 रनसूं ठाहे नुमाया रहिया। लाहौर कलंदर तरफ़ां फ़खरुज़मान ऐं किस लेन टीम खे सुठी शुरूआत फ़राहम कई ऐं पहिरियां विकेट जे पार्टनरशिप में 59 रनसूं ठाहियूं, पर किल्स लेन 39 रनसूं ठाहे आउट थियो। किल्स लेन जे आउट थियण खां पोइ का बि पार्टनरशिप न ठही सघी। हिक ॿिए पुठियां रांदीगर आउट थींदा रहिया। मुल्तान जे मोहिन अली, इमरान ताहिर, मोहम्मद इलियास 2 विकेटूं वरितियूं। मोहिन अली 11, शान मसूद 38, ज़ीशान अशरफ 4 रनसूं ठाहे आउट थिया। रुली रोसो 32 रनसूं ठाहे आउट थियो। मुल्तान तरफ़ां इंगेज़ जी शुरूआत कप्तान शान मसूद ऐं जेम्स विन्स कई, पर 24 जे गॾियल स्कोर ते जेम्स विन्स 18 रनसूं ठाहे शाहीन शाह आफ़रीदी जो शिकार बणिजी वियो। शाहिद आफ़रीदी 12 बालनि ते 21 ऐं खुशदिल शाह 6 रनसूं ठाहे आउट थी विया। मुल्तान सुल्तान 139 रननि जो हदफ 16 ओवर में आसानीअ सां हासिल करे वरितो। कराची में अॼु कोयटा ग्लेडिएटर्स ऐं पेशावर ज़ल्मी, लाहौर में इस्लामाबाद यूनाइटेड ऐं मुल्तान सुल्तान आमू साम्हूं थींदा। नेशनल स्टेडियम कराची में कोयटा ग्लेडिएटर्स ऐं पेशावर ज़ल्मीअ जूं टीमूं आमू साम्हूं थींदियूं। ESL 5 में छंछर ते 2 पेरनि जो नेशनल स्टेडियम कराची में कोयटा ग्लेडिएटर्स खे पेशावर ज़ल्मीअ खे मुंहुं ॾियणो पवंदो। दिफ़ाई चैंपियन इफ़्ताही मैच में 2 भेरा टाइटल खटींदड़ इस्लामाबाद यूनाइटेड खे शिकस्त ॾींदे कामयाबीअ जे सफ़र जी शुरूआत कई। सरफराज़ अहमद जी अॻवानी में खेॾंदड़ टीम में शेन वाटसन, जेसन राय, अहमद शहज़ाद, एहसन अली जहिड़ा रांदीगर शामिल आहिनि। ॿिए तरफ़ हिकु भेरो ॿीहर PSL चैंपियन बणजंदड़ टीम पेशावर ज़ल्मीअ खे गुज़िरियल ॾींहुं कराची किंग्स खां शिकस्त खे मुंहुं ॾियणो पियो हो ऐं हू उन जो बदिलो वठण जी कोशिश कंदा। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।